नाज़िन टंडो आदम में सिंधी अदबी जे सॾ ते मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां शागिर्द यानी निमिरता जे क़त्ल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे वाक़ई टंडे आदम मां धरती टीवी जो रिपोर्टर रियाज़ संजराणी। सिंधी अदबी संघर्षाक टंडो आदम के सॾ ते शहर के मुख़्तलिफ़ सियासी समाजी अक़लियती तंज़ीमुनि पारां मोहम्मदी चौक खां अवामी प्रेस क्लब ताईं एक एहतिजाजी रैली कढी वई। अवामी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी रैलीअ खे ख़िताब कंदे रईस अनवर अली खान मरी, आमिर वसाण, सागर डहराज ऐं संजय कुमार मामलानी चयो त डॉक्टर निमरता जो वाक़ियो ख़ुदकशी न पर क़त्ल आहे। सिंध में नियाणियुनि खे बेदर्दी सां क़त्ल करे खून लोढ़िया पिया वञनि। उन्हनि चयो त डॉक्टर निमरता के समेत जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सरेआम फांसी ॾिनी वञे ऐं हिंदू अक़लियती नियाणियुनि जे तहफ़ुज़ लाइ हर मुमकिन कदम खयां वञनि। उन्हनि चयो त इहो तासुर ग़लति आहे त डॉक्टर निमरता आपघात कयो आहे। उहो हिकु सुलझियल पढ़ियल लिखियल ख़ानदान सां तालुक़ रखंदी हुई, तमामु हसास ऐं नरम दिलि रखंदड़ डॉक्टराणी हुई। हू आपघात करण जो सोचे बि नथी सघे। डॉक्टर निमरता जे बेगुनाह क़त्ल खे लोढ़ण जे लाइ इहे अफ़वाह फैलाए रहिया आहिनि त हुन आपघात कयो आहे। हुननि चयो त सिंध अंदरि हिंदू नियाणियुनि जे क़त्ल जे सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सिंध जे असल वारसनि सां ज़ुल्म ऐं सितम करे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहिनि था। उन्हनि चयो त डॉक्टर निमरता जे क़त्ल केस जो जुडिशल कमीशन जोड़े अणधुरी जांच करे वाक़िए में मुलविस असल जवाबदारनि खे बेनकाब करे फौरी तौर ते गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारी वञे। सिंध अंदरि हिंदू बिरादरी ऐं डॉक्टर निमरता जे ख़ानदान अंदरि पैदा थियल बेचैनी खे ख़तमु कयो। इन मौक़े ते धरती टीवी सां ॻाल्हाईंदे अक़लियती बिरादरी ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि पंहिंजा वीचार हिन तरह सां वंडिया। गिरफ़्तार कयो वञे। असां हिंदू